अगर तव्हां ये बाज़ ना आयो तो सिंधी क़ौम जो जेको मूंड तव न हिन वक्त मूंड ॿियो तव। हाणे जो तव्हां न सम्झो तो सिंधी क़ौम के तव्हां पादर हणंदव ऐं तव्हांखे उहे पादर वापसि न लॻंदा, इहा तव्हांजी हाणे भुल आहे। अगर तव्हां पादर हणंदव तो तव्हांखे डबल मुंहं में पादर जूता वाए करदासीं ऐं तव्हांखे मतां ख़बर हुजे तो तव्हांखे केनाल ठाहे ॾींदासीं। इन केनालनि जा विढ़ंदासीं ऐं आख़िरी दम ताईं मज़ाहिमत कंदासीं, जिस्म जे आख़िरी खून जे कतरे ताईं विढ़ी करे इन्हनि केनालनि खे रद्द कंदासीं ऐं कंहिं बि सूरत में इहे ठहण कोन ॾींदा। शैतान तो बधे कोसर ते बंदे खुदा, मुझो फिरदौस बयाबान सफ़ा बर थी वेंदो, सिंधु आ साह बिना साह जी कोन सघबो, मुंहिंजा महबूब तो सवाइ गुज़र थी वेंदो। अॼु सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। रमज़ान शरीफ़ जे महीने में रोज़े सां दोस्त आया आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते अदबी संघ जे पारां असां शिकारपुर जा अदबी शाइर भी शामिल थिया आहियूं। मुतालबो हिकिड़ो ई आहे त जेके केनाल वारी जेका दादागिरी आहे, इहा जेका ज़ोरावरी आहे, इहा बंदि कई वञे। इहे 6 केनाल सिंध सुकाइण जो प्रोजेक्ट आहे। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में सिंध खे सुकाइण जो इहो जेको प्रोग्राम आहे इहो बंदि कयो वञे। ॿी सूरत में सिंधी माण्हू हिन वक़्त ताईं पुरअमन आहिनि, इनखे मजबूर थो कयो वञे त हीउ पुरअमन झंडो छॾे करे पुरज़ासे। रमज़ान जे महीने में हिन ॾाढो तिखी उस में गर्मीअ में रोज़ायत माण्हू बि जेको आहे असांजा मज़हबी सियासी समाजी घुरियूं जेके आहिनि कॉम्परस तंज़ीमूं असां साण आहिनि, सभिनी जो इहो ई मुतालबो आहे त ईद असांजी सिंधु दरिया सां गॾु आहे। दरिया आहे त असां आहियूं, दरिया न आहे त असां कुझु बि न आहियूं। यही करोड़नि सालनि खां वहंदड़ देवता दरिया असांजे दुखनि असांजे सुखनि जो जेको आहे हिकिड़ो ई जेको आहे निशान आहे। असां हुनखे ड्रहण न ॾींदासीं कंहिं बि सूरत में। रियासत जी इहा भुल आहे। कल्ह हुननि डैम जी ॻाल्हि कई, असां रद्द करायोसीं। अॼु केनालनि जी ॻाल्हि कई अथई बि त 7 करोड़ अवाम सिंध जो वॾे वाके रड़ियूं करे चवे थो त असांखे कंहिं बि सूरत में ई डैम असांजी अॼु क़ौमी अवामी तहरीक तक़रीबन रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ऐं रोज़नि सां 15 किलोमीटर पैदल मार्च करे खानपुर खां शिकारपुर प्रेस क्लब ताईं ही पहुता आहिनि ऐं हिते उन्हनि धरणे जी सूरत अख़्तियार कई आहे। मुतालबो इहो ई आहे त सिंधु दरिया मां जेके 6 केनाल कढिया विया वञनि, उन्हनि 6 केनालनि जी जेका निकाली आहे उहा गैर क़ानूनी आहे ऐं इहे 6 केनाल नामंज़ूर आहिनि। सो 1 पॉइंट एजेंडा आहे। तक़रीबन सियासी समाजी धुरियूं तक़रीबन रोडनि ते आहिनि। सिंधु धरती जा जेके ॼावा आहिनि उहे गैरतमंद आहिनि ऐं सिंध दरिया खे हू अमड़ ऐं बाबे जी हैसियत ॾियनि था। ऐं इन ई जेका सिंधु दरिया ते जेको धाड़ो लॻे थो उहो नामंज़ूर आहे ऐं ओसि ताईं एहतिजाज इहे जारी रहंदा जेसि ताईं इहे 6 केनाल बंदि था कया वञनि। अहिड़े क़िस्म जा अमल पंजाब साम्राज हुकूमत उन्हनि पहिरियां बि अहिड़े क़िस्म जा अमल कया आहिनि, जंहिंमें कालाबाग डैम आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा डैम आहिनि। उन्हनि में बि सिंध धरतीअ जा रहवासी जोधा जवाननि ललकार करे जेको आहे सो ॿाहिरि रोडनि ते आया ऐं कालाबाग डैम जहिड़े वॾे डैम खे जेको आहे रद्द करायो। हीउ धाड़ो असांजे वजूद ते धाड़ो आहे जेको आहे सिंधु दरिया ते जेके 6 केनाल ठहनि था पिया, जेको आहे हीउ सिंध ते धाड़ो आहे, सिंध जे वजूद ते धाड़ो आहे, सिंध जे 7 करोड़ अवाम ते धाड़ो आहे जेको आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में जेको आहे असां क़बूल न कंदासीं ऐं हिनखे हर सूरत में रद्द कराईंदासीं। जंहिंजे लाइ जेको आहे कराची खां कश्मीर ताईं सिंध जो बाग़ैरत अवाम रोडनि रस्तनि ते आहे। मुंहिंजो क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो फर्ज़न जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मीर मुर्तज़ा पुट जेको आहे हिन वक़्तु जेका मैदान अमल में आहे, जंहिं मुख़्तलिफ़ टाइमनि ते जेको आहे दरिया खे पंहिंजो जेको आहे माउ सम्झी बचाइण जो वचन कयो आहे। जंहिं शहदाद कोट कंबर खां वठी जेको आहे अलमंदर जामशोरो ऐं सखर बैराज ते धरणा आया आहिनि। हाणे बि जेका हुन जी तहरीक जारी आहे, हुन इहो वचन कयो आहे सिंध जे अवाम सां त हर सूरत में जेको आहे सिंधु दरिया ते जेके 6 केनाल ठहनि था पिया उनखे रद्द कराईंदा वठी क़ाइदे आज़म खां सवाइ उनखां पोइ जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि सिंध सां तमामु वॾी जेको फ़ाइद नाजाइज़ी कई आहे। जेका ग़ुलामन बैराज कोटड़ी बैराज ठही उन में बि जेकॾहिं लिस्टूं ॾिसूं त उहे ज़मीनूं किथे ॾिनियूं वयूं, उहे धारियुनि ते ॾिनियूं वयूं। सखर बैराज ठही उते असां केतिरी नाजाइज़ी थी, उहे ज़मीनूं किथे ॾिनियूं वयूं, उहे बि धारियुनि ते ॾिनियूं वयूं। गुडू बैराज में बि असां सां ईअं ई थियो। हिननि जो आख़िरी जेको पहिरियों हरबो हुयो उहो हुयो कालाबाग डैम।
क़ौमी अवामी तहरीक पूरी सिंध में लॉन्ग मार्च करे हिननि जो इहो मनसूबो बाक़ाइदगी सां नाकाम बणायो। हाणे हिननि जो आख़िरी जेको रुपो इहो आहे त सिंध जो पाणी असां खणी करे हथ मथे कयूं, पोइ पाकिस्तान रहे या न रहे। पर असीं हिननि खे ॿुधाइणु चाहियूं था त पाकिस्तान जा बानी असीं आहियूं, पाकिस्तान असां ठाहियो आहे। पाकिस्तान जी करारदाद सिंध जेको फ़ाइदो पेश कई हुई, क़ाइदे आज़म सिंधी हुयो, क़ाइदे आज़म सिंध जो हुयो, उन जेको फ़ाइदो पाकिस्तान जेको फ़ाइदो ठाहियो हुयो, ॿिए कंहिं पाकिस्तान कोन ठाहियो हुयो। पंजाबी किथे हुआ, पठान किथे हुआ, बलोचिस्तान त सूबो ई कोन हुयो। तंहिंजे करे हिन धरतीअ जा मालिक असां आहियूं। असां अॼु बि इहा ॻाल्हि कयूं था पिया त हिन धरतीअ जूं 4 वहदतूं आहिनि, तंहिंमें सिंधी माण्हू तमामु घणी अहमियत रखनि था। जेकर हिननि सिंधी माण्हुनि खे ईअं पोइते उछलियो ऐं ईअं जेको फ़ाइदो सिंधी माण्हू खे महरूमियत में आंदो त पोइ सिंधी माण्हू कॾहिं बि नथो कंहिं पार्टीअ जे फ़र्क़ जे, कंहिं झंडे जे फ़र्क़ जे, जॾहिं सिंध जी ॻाल्हि ईंदी आहे, जॾहिं दरिया जी ॻाल्हि ईंदी आहे, जॾहिं वसीलनि जी ॻाल्हि ईंदी आहे, तॾहिं सिंध जा माण्हू मिड़ी मुठ थींदा आहिनि ऐं ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर, रोडनि ते, रस्तनि ते, वाणनि में, बस्तियुनि में हिकु ई नारो लॻंदो आहे, सिंधु दरिया कंहिंजो, सिंध कंहिंजी, ही शहर कंहिंजा, ही वसीला कंहिंजा। उन करे ख़बरदार इहा ॻाल्हि सम्झी छॾ त सिंध जा माण्हू पंहिंजो दरिया बचाइण जे लाइ आख़िरी हद ताईं वेंदा ऐं तोखे शिकस्त ॾींदा।